अॻूणी वज़ीर आज़म शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी अरिड़हीं वरसी सुभाणे मल्हाई वेंदी। उन हवाले सां गढ़ी खुदा बख़्श भुट्टो में समूरा इंतज़ाम मुकमिल कया विया आहिनि। गढ़ी खुदा बख़्श भुट्टो में मज़ार जे साम्हूं जेको आहे त उते पिंडाल लॻाए विया आहिनि। उन सां गॾु कैंपूं लॻाई वियूं आहिनि। कारकुननि जा काफ़िला जीअं त पहुचणु शुरू थी विया आहिनि। उन्हनि जे लाइ कैंपूं लॻल आहिनि जीअं हू राति हिते तरसी सघनि। उन सां गॾु जलसे गाह खे बि मुकमिल तौरु सजायो वियो आहे। बैनर लॻाया विया आहिनि। स्टेज तयारु कयो वियो आहे। सुभाणे मरकज़ी जलसो वरसी जो हिते स्टेज ते थींदो जलसेगाह में। उन सां गॾु सिक्योरिटी जा जेके आहिनि इंतज़ाम सख़्तु कया विया आहिनि। 8000 जे लॻभॻि पुलिस एहलकार, स्पेशल ब्रांच जा एहलकार, लेडीज़ पुलिस एहलकार मुक़ररु कया विया आहिनि जेके गढ़ी खुदा बख़्श भुट्टो ऐं नओं देरो में मुक़ररु कया विया आहिनि। 2 ज़ोन सिक्योरिटी ज़ोन ठाहिया विया आहिनि, हिकिड़ो नओं देरो में, हिकिड़ो गढ़ी खुदा बख़्श भुट्टो में। मज़ार खे बि जेको आहे त इंतिहाई ते सख़्तु इंतज़ाम आहिनि। वक़्तु थोरो गेट्स लॻाया विया आहिनि। कंहिं वक़्तु इन मज़ार खे बंदि कयो वञे थो, वरी कंहिं वक़्तु खोलियो थो वञे, छाकाणि जो हिन महिल पीपल्स पार्टी जे अॻवाननि जे आमद जो सिलसिलो बि शुरू थी चुको आहे। ख़ातून अव्वल MNA आसफ़ा भुट्टो ज़रदारी जेको आहे त उन थोरी देरि पहिरियां गढ़ी खुदा बख़्श भुट्टो में शहीद अमर जी मज़ार ते हाज़िरी भरे फातिहा ख़्वानी कई आहे। ऐं उते वेही उन कुझु टाइम क़ुरान ख़्वानी करे ऐं ख़ुसूसी दुआ घुरी अमर जे लाइ, सवाब जे लाइ। उन सां गॾु ॿियनि अॻवाननि जे पहुचण जो बि इम्कानु आहे त ॿिया बि अॼु जेके आहिनि त अॻवान हिते पहुची हाज़िरी ॾींदा। पीपल्स पार्टी जो चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं सदर आसिफ़ अली ज़रदारी बि अॼु उन्हनि जे पहुचण जो इम्कानु आहे त नईं देरो पहुचंदा, जेके सुभाणे वरसी जी तक़रीबुनि में शिरकत कंदा। जी।